बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 9 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे शहीद अल्लाह बख़्श सूमरो। पहिरें इन सबक़ जूं लफ़्ज़ मानियूं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ औज माना उरूज, लफ़्ज़ देसां देस माना हर मुल्क में। लफ़्ज़ आहे भाईंदा हुआ माना मोहब्बत कंदा हुआ। लफ़्ज़ आहे सुतत माना जल्द। पोइ लफ़्ज़ आहे अरसो माना वक़्तु। पोइ लफ़्ज़ आहे थापियल माना अणचूंडियल। लफ़्ज़ आहे कालरा माना बीमारीअ जो नालो। पोइ लफ़्ज़ आहे सूरिहाई माना बहादुरी। लफ़्ज़ आहे वर्ताव माना हलत या सलूक। पोइ लफ़्ज़ आहे ॼाओ माना पैदा थियो। लफ़्ज़ स्वभाव माना अख़लाक। लफ़्ज़ पसगिरदाई माना आस पास। पोइ लफ़्ज़ आहे नालो वॼी वियो माना नालो मशहूरु थियो। लफ़्ज़ आहे हलचल माना तहरीक। लफ़्ज़ छिकताण माना कशीदगी। पोइ लफ़्ज़ आहे सबाजी तबीयत माना सादी तबीयत। पोइ लफ़्ज़ अरसो माना मुद्दो। पोइ लफ़्ज़ आहे जोगियूं माना लाइक मश्क। अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, शहीद अल्लाह बख़्श सूमरो किथे ऐं कहिड़े साल में ॼाओ? जवाब, अल्लाह बख़्श सूमरो 1900 ईस्वीअ धारे उत्तर सिंध जे मशहूरु शहर शिकारपुर में ॼाओ हो। नंबर ॿियो सवाल, शहीद अल्लाह बख़्श सूमरे सिंध जी वॾे वज़ीर थियण बैदि कहिड़ा कम कया? जवाब, अल्लाह बख़्श सूमरे सिंध जे वॾे वज़ीर थियण बैदि सिंध जी सुधारे लाइ केतिराई कम कया, जहिड़ोकि वाहन जो इंतिज़ाम सुधारणु, सिंध सूबे जो ख़र्चु घटाइणु, पाण घटि पघार खणणु, आम माण्हुनि ते ॾंढ न विझणु, एज़ाज़ी मैजिस्ट्रेटनि खे ख़तमु करणु, लोकल बोर्ड में थापियल मेंबरनि खे ख़तमु करणु, सिंधी मास्तरनि जा पघार वधाइणु, मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ खे वापसि सिंध में आणणु ऐं सिंध फ्रंटियर रेगुलेशन खे ख़तमु करणु वग़ैरह। नंबर टियों सवाल, दहिलीअ वारी आज़ाद कॉन्फ्रेंस जी सदारत कंहिं कई? जवाब, दहिलीअ वारे आज़ाद कॉन्फ्रेंस जी सदारत अल्लाह बख़्श सूमरे कई। नंबर चोथों सवाल, शहीद अल्लाह बख़्श सूमरे पंहिंजा लक़ब छो वापसि कया? जवाब, शहीद अल्लाह बख़्श सूमरे अंग्रेज़ सरकार जी सख़्त रवैये सबबि बरतानवी सरकार खां मिलियल खान बहादुर ऐं OBE जा लक़ब अंग्रेज़ वायसरा खे ख़त लिखी वापसि कया, जंहिं में ॼाणायाई त इहो मुंहिंजो पको रायो आहे त हिंदुस्तानी हिंदू तोड़े मुसलमान आज़ादीअ जो हक़ रखनि था, पर अंग्रेज़ सरकार जे बयाननि ऐं कारवायुनि मां साबित थी रहियो आहे त इहा हितां जी मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खे पाण में ठहणु नथी ॾिए ऐं मुल्क ते पंहिंजो कब्ज़ो क़ाइमु रखणु घुरे थी।
इंग्लिस्तान जे वज़ीर आज़म जी तक़रीर नाउमीदी पैदा कई आहे। उन करे अहिड़ी सरकार जा ॾिनल लक़ब आऊं पाण वटि रखी नथो सघां ऐं वापसि करियां थो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी पंहिंजनि जुमिलनि में कमाणियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ पहिरियों सुतत माना जल्द। जुमिलो लिखंदासीं अब्दुल सत्तार सुतत ई घर पहुतो। पोइ लफ़्ज़ आहे देसां देस माना हर मुल्क में। जुमिलो लिखंदासीं भिट शाह देसां देस मशहूरु आहे। पोइ लफ़्ज़ आहे अरसो माना वक़्तु। जुमिलो लिखंदासीं अंग्रेज़नि सिंध ते वॾो अरसो हुकूमत कई। पोइ लफ़्ज़ आहे वर्ताव माना हालत या सलूक। जुमिलो लिखंदासीं अल्लाह बख़्श जो वर्ताव हर हिक सां सुठो हो। पोइ लफ़्ज़ आहे सूरिहाई माना बहादुरी। जुमिलो लिखंदासीं शहीद अल्लाह बख़्श सूरिहाईअ में पंहिंजो मट पाण हो। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि ते एराबूं ज़ेरूं ज़बरूं पेश ॾियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि ते ज़ेरूं ज़बरूं ऐं पेशूं ॾींदासीं जिन खे एराब चइबो आहे। पहिरियों लफ़्ज़ आहे नाराज़। एराबूं लॻाईंदासीं हिन ते नून अलफ़ ना रे अलफ़ रा ज़ाद पेश ज़ु नाराज़। ॿियो लफ़्ज़ आहे ग़रीब। एराबूं लॻाईंदासीं ग़ैन ज़बर ग़ै रईए ज़र री बे पेश ब ग़रीब। पोइ लफ़्ज़ आहे सुवार। एराबूं लॻाईंदासीं सीन पेश सो वालफ़ वा रे पेश र सुवार। पोइ लफ़्ज़ आहे उसूल। एराबूं लॻाईंदासीं अलफ़ पेश ओ सादवा पेश सू लाम पेश ल उसूल। पोइ लफ़्ज़ आहे रफ़ीक। एराबूं लॻाईंदासीं रे ज़बर रै फे ये ज़ेर फ़ी काफ़ पेश को रफ़ीको। दाल हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे खाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। खाल नंबर पहिरियों अल्लाह बख़्श सुमरो 1900 ईस्वीअ धारे उत्तर सिंध जे मशहूरु शहर खाल में ॼाओ हो। खाल में लिखंदासीं शिकारपुर। खाल नंबर ॿियो मैट्रिक पास करण खां पोइ तइलीम छॾे हू पंहिंजे ख़ाल सां गॾु ठेकेदारी ऐं ज़मींदारीअ जो कमु करणु लॻो। खाल में लिखंदासीं पीउ। खाल नंबर टियों पाण सखी मुड़ुसु हो मुहताजनि बीमारनि यतीमनि बेवह औरतनि शागिर्दनि ऐं खाल जी वॾीअ दिलि सां मदद कंदो हो। खाल में लिखंदासीं इल्मी इदारनि। खाल नंबर चोथों 1930 ईस्वीअ में सिंध जे किन शहरनि में खाल जी बीमारीअ मोह कढियो। उन में संदसि कयल खाल विसारण जोॻियूं न आहिनि। पहिरें खाल में लिखंदासीं कालरा। ॿी खाल में ख़िदमतूं। खाल नंबर 5 ऐं आख़िरी 1938 ईस्वीअ में हू सिंध जो खाल थियो। खाल में लिखंदासीं वॾो वज़ीर।